चंबर प्रेस क्लब ते चंबर तालुके जे ॻोठ ख़ान मोहम्मद बोज़दार बासिन ॻोठ जे बास प्राइमरी उस्ताद मतियुल्ला बोज़दार ख़िलाफ़ संदसि ॿिनि भेनरुनि मसमात अज़ीमा ज़ाल बशीर अहमद बोज़दार मसमात फैज़ल करीम ज़ाल अब्दुल क़दीर बोज़दार भाउ सराज अहमद बोज़दार ऐं चाचे हाजी महमूद बोज़दार दाहींदे ॿुधायो त गवर्नमेंट प्राइमरी उस्ताद मतियुल्ला बोज़दार जंहिंखे बास माण्हुनि जी हिमायत हासिल आहे जंहिं गुज़िरियल 2 सालनि खां असांजे 4.5 एकड़ ज़रई ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो करे हथियाबंद विहारे छॾिया आहिनि। असां जंहिं महिल बि पंहिंजे ॿनीअ ते वञूं था त हथियाबंद असां सां विढ़ण लाइ तयारु थी वञनि था ऐं मौतमार धमकियूं ॾेई डोड़ाए छॾनि था। हुननि दाहींदे ॿुधायो त असां अहिड़ी दहा तक जो चूंडियल नुमाइंदनि ऐं लाॻापियल कामोरनि खे ॾिनी पर तदारुक नथो थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।